अस्सलामुअलैकुम नाज़रीन। प्रोग्राम सुबह मेहरान सां मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदफ़ बुखारी। उम्मीद आहे त ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा ऐं ख़ुशियूं वंडींदा ऐं ख़ुशियूं ॾींदा हूंदा। जीअं त नाज़रीन अॼुकल्ह मौसम इलाही सुठो थी पियो आहे, किथे बरसाति पई वसे त किथे वरी विॼ पई किरे ऐं जानवर मरनि पिया ऐं माण्हुनि खे बि नुक़सानु पियो पहुचे। पर हिकु जहिड़ो मींहुं आहिनि ब्लेसिंग आहे ख़ुदा जे तरफ़ खां, ऐं उहा ब्लेसिंग जॾहिं वसे थी त मिठा मारूअड़ा इलाही ख़ुशि पिया थियनि। इन करे जो गर्मीअ जे पद खे धकु पियो लॻे ऐं हिकु सुठो आहे त मींहुं वसे त जीअं गर्मी ख़तमु थिए। ऐं नाज़रीन मींहुं हिन गर्मीअ जे करे इलाही मुंहं मां पघर बि अचनि था, जेको ऐं उन्हनि खे शरबत पीअणु खपनि। असांजे भेणुनि भाइरनि खे पंहिंजे स्किन जो ख़्यालु करणु खपे, पर अॼुकल्ह असांजूं जेके भेणूं आहिनि न त उहे पंहिंजो ख़्यालु स्किन जो नथियूं रखनि, ऐं छोकिरियूं बि आहिनि उहे बि पंहिंजे स्किन जो ख़्यालु न पियूं रखनि ऐं मर्द बि न पिया रखनि। ऐं मां उन्हनि लाइ हिकु अॼु सुठो नुस्ख़ो खणी आहियां, हिकु सुठी प्रोडक्ट खणी आई आहियां। ऐं पहिरीं मां चवंदसि त असांजे नाज़रीन प्रोग्राम सुबुह मेहरान सां ताउन कयो आहे ज़ीरा प्लस, जेको हर चांहि लाइ आहे प्लस। ऐं ॿियो भेणुनि खे जीअं हींअर ॿुधायो त हिकिड़ी मां प्रोडक्ट खणी आई आहियां ऐं उन्हनि लाइ बहितरीनु आहे। ऐं हिन गर्मीअ जहिड़े मौसम में जॾहिं हुननि जो चहिरो ख़राबु पियो थिए, पघर पिया अचनि, त मां हुननि लाइ जेका प्रोडक्ट खणी आई आहियां उहा आहे प्रोग्राम सुबुह मेहरान सां ताउन कयो आहे स्किन वाइट फेस वॉश। स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। हाणे जेकॾहिं तव्हां इहो फेस वॉश इस्तेमालु कंदा त तव्हांजी स्किन शीशे जीअं साफ़ु थींदी। ऐं पंहिंजे भेणुनि खे ऐं पंहिंजे अदड़ियुनि खे चवंदसि त तव्हां यूज़ कयो ऐं असांजा ॿाहिरि बि यूज़ कनि, जीअं त हुनजी स्किन शीशे वांगुरु थींदी। तव्हां मिसाज पिया करायो स्किन खे ऐं घणियूं क्रीमूं तव्हां यूज़ पिया कयो, पर हीअ जेका की स्किन फेस वॉश आहे इहो तव्हां लाइ इलाही ज़बरदस्तु रहंदो ऐं इहो एतिरो महांगो बि न आहे ऐं घटि प्राइज़ में ऐं सुठो हिकिड़ो तव्हांखे फेस वॉश मिली वेंदो। हाणे मां ॿुधाईंदी हलां त स्किन वाइट पारां हिकु नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे, जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश, जेको कुदरती चांवरनि जे खीर सां ठहियलु आहे। चहिरे खे अंदरि ताईं साफ़ करे स्किन जे टेक्सचर खे बहितरु कंदो आहे। शीशे जहिड़ी जिल्द स्किन राइट मिल्क फेस वॉश सां स्किन करे अहिड़ी साफ़ जहिड़ो शीशो। जीअं त नाज़रीन ही जेको स्किन फेस वॉश आहे उहो तव्हां यूज़ कंदव त तव्हांजी स्किन इलाही ज़बरदस्तु थींदी। ऐं स्पेशली मां बि वञी पंहिंजे घर इहो जेको फेस वॉश आहे उहो यूज़ कंदसि, इन करे जो मुंहिंजी बि स्किन जेका आहे न उहा सही नथी पई रहे ऐं मूंखे टाइम बि न पियो मिले साफ़ु करण लाइ स्किन खे। ऐं जीअं मां पंहिंजी भेनरुनि खे चयो त गर्मीअ जो ही हली पियो रहे मौसम आहे, मुंहं में पघर पई वहे ऐं ॿाहिरनि खे बि त ही फेस वॉश यूज़ कनि त हुननि जी स्किन हिकिड़ी घटि क़ीमत वारी प्रोडक्ट में स्किन साफ़ु थी वेंदी। त उमेदु आहे त तव्हां ही स्किन फेस वॉश यूज़ कयो। ऐं मुंहिंजूं भेणूं ऐं मुंहिंजा भाइर इलाही जहिड़ो करे ख़ुशि हूंदा, इन करे जो मां बि इलाही ख़ुशि आहियां त अॼुकल्ह बरसाति पई पवे त मौसम सुठो थी वियो आहे ऐं मां इंजॉय पई कयां त ज़ाहिरा ॿियूं अदियूं बि इंजॉय कंदियूं हूंदियूं ऐं मुंहिंजा भाइर बि इंजॉय कंदा हूंदा। नाज़रीन हाणे वठूं था हिकु नंढड़ी असां ब्रेक ऐं मां ॿुधाईंदी हलां त हिन प्रोग्राम सां ताउन कयो आहे ज़ीरा प्लस, जेको आहे हर चांहि लाइ प्लस। ऐं ॿियो स्किन राइस फेस वॉश वारनि बि ताउन कयो आहे, जेको स्किन खे करे थो बिल्कुलु शीशे जीअं साफ़ ऐं वाइट। भली कार ॿीहर नाज़रीन, मां तव्हांजी होस्ट सैयद सदफ़ बुखारी तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन असां सां अॼु ख़ूबसूरत महिमान गॾु आहिनि, मां उन्हनि जो तव्हां सां तारुफ़ कराईंदी हलां। जेको महिमान गॾु आहे उहा मीर बहादुर अली महर, जेको रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो प्रोड्यूसर आहे ऐं शाइर बि आहे। अस्सलाम वालेकुम सर। ऐं ॿियो असां सां जेको महिमान शरीक आहे मास्टर इमरान हैदर, जेको पाण सिंगर आहे। अस्सलाम वालेकुम। जीअं त सर मां तव्हां खां पुछंदी हलां त तव्हां शाइर आहियो, वरी तव्हां रेडियो पाकिस्तान ते प्रोड्यूसर बि आहियो। जेका शाइर जेका आहे सिंफ़ आहे उहा हिकिड़ा जेके नरम दिलि जा माण्हू हूंदा आहिनि उहे शाइरी कंदा आहिनि। हू पंहिंजे जज़्बनि खे, हू पंहिंजे फीलिंग्स खे हूअं त न चई सघंदा आहिनि, पर हू शाइरी ज़रिए हू इज़हार कंदा आहिनि। ऐं तव्हां ॿुधायो अॼुकल्ह कीअं पियो तव्हांजो यानी हले हाल, जेका कीअं पियो तव्हांजो कमु हले? जी माशाल्लाह, असांजो कमु ॾाढो ज़बरदस्तु हले पियो। त शाइरी वाक़ई हिकिड़े दिली जेको आहे त उत्साह ऐं हिकिड़ी दिली एहसासियत हूंदी आहे
शाइर जी जेकी आहे उहा अखि जेके आहे उहा हिकु निराली हूंदी आहे, हिन सॼे मुआशिरे खे ॾिसे थो पियो ऐं जेको बि हिन मुआशिरे में थिए थो उहो शाइर बिल्कुलु उहो हिकिड़ो वाइट पेपर खणी उन ते उहो पंहिंजा जेके जज़्बा आहिनि ऐं जेके ख़्याल आहिनि उहे पेपर ते लिखे थो पियो ऐं जॾहिं उहे पेपर ते अचनि था उन खां पोइ जॾहिं उन जज़्बनि खे को फ़नकार ॻाए थो ऐं सुरीलो आवाज़ को ॻाए थो ऐं जॾहिं उन खां पोइ वरी उन में जेके मौसीक़ीअ जा जेके रंग आहिनि, जेके म्यूज़िक जा जेके रंग आहिनि, जॾहिं उन शाइरीअ में शामिलु थी था वञनि, मेलजोल थी था वञनि त हिकिड़ो अञा वधीक उन शाइरीअ में निखार पैदा थिए थो पियो। पर इहो वाक़ई हिकिड़ो अहसासु जज़्बो हूंदो आहे, हर हिक जे लिखण जे वस जी ॻाल्हि न हूंदी आहे त ईअं को ठीकु आहे मां चए त बाबा मां हीअ शेर लिखी वठां, गज़ल गीत या काफ़ी का लिखी वठां, पर इहा वस जी ॻाल्हि न हूंदी। हिकिड़ो कुदरती हिकिड़ो जेको आहे त लम्हा अची वेंदा आहिनि जेको उहो माण्हू लिखंदो आहे, उहो हिकु माण्हू लिखी न सघंदो आहे, पर का शइ का 5 सीटूं अची वियूं, कॾहिं कॾहिं त पूरो गज़ल लिखी वेंदो आहे, कॾहिं कॾहिं त 5 गज़ल गीत बि लिखी वेंदो आहे, पर इहो हिकिड़ी कुदरती ॾात हूंदी आहे, इहो कंहिं कंहिं में जेको मौजूदु हूंदी आहे। हा, इहो त तव्हां बिल्कुलु साईं सही पिया चओ सर, त इहा कुदरती ॾात हूंदी आहे, कंहिंमें ॻाइण जी ॾात हूंदी आहे, कंहिंमें लिखण जी ॾात हूंदी आहे। जी जी बिल्कुलु हा, त बिल्कुलु इन इहा करे हक़ीक़त पर आहे। जेको शाइरी वारो मौज़ू आहे त इन करे माना सेंसिटिव माण्हू कंदा आहिनि। गॾोगॾु तव्हां वरी प्रोड्यूसर बि आहियो जी जी रेडियो जी हा, पाकिस्तान ते, इहो प्रोड्यूसर जो मक़सदु ई इहो हूंदो आहे। प्रोड्यूसर हिकिड़ी शइ प्रोड्यूस करे थो, उहा म्यूज़िक हुजे, उहो ड्रामो हुजे, उहो प्रोग्राम हुजे। प्रोड्यूसर ॾिसंदो आहे त हीअ जेको गानो आहे हिन में कहिड़ी जेकी म्यूज़िक आहे हिन में बहितरु लॻंदी। हिकिड़ा गाना ख़ुशीअ जा हूंदा आहिनि, हिकिड़ा दर्दीला गाना हूंदा आहिनि, त उन में ओड़े हिसाब जी प्रोड्यूसर ॾिसी करे अॻ में उहा शाइरी ॾिसंदो आहे ऐं उन खां पोइ उन शाइरीअ जी जेकी धुन जेको आहे त उहो फ़नकार पाण के कंपोज़िशन कंदा आहिनि, के वरी जेके असांजा प्रोड्यूसर आहिनि जेके तमामु घणो म्यूज़िक सां जेको चाव रखनि था। हाणे मिसाल ॻाल्हि मूं हिकिड़ो शाइरी बि आहियां, शॉर्ट स्टोरियूं बि लिखियूं आहिनि, माशाअल्लाह। उन सां गॾोगॾु मां प्रोड्यूसर बि आहियां। त ऐं प्रोड्यूसर सां गॾोगॾु मूं हिकिड़ो माना आबादगार पंहिंजी ज़िमेदारी बि आहे ऐं पंहिंजे पोख पलाव सां बि माना हिकिड़ो दिलचस्पी आहे ऐं मालवंदा बि आहियूं ऐं माना हर हिकु असांजे जेके नज़र में जेको कमु आहे न उहो असांखे गुज़री चुको आहे। तव्हां ज़मींदार बि आहियो जी पर जी तव्हां जी जी सॉफ्ट दिलि रखो था, जी शाइरी जी पिया कयो। दिलि ॾाढी कमज़ोर ऐं हूंदी आहे। अलाह रे मारे छॾियो तव्हां। ऐं सर तव्हां ॿुधायो केतिरे अरसे खां तव्हां ही लिखो पिया? तक़रीबन 90 खां, तक़रीबन 90 खां। अच्छा अच्छा ऐं हिकिड़ो मां तव्हांखे ॿुधायां पियो त जॾहिं असां नईं में लिखंदा हुआसीं त असांजे लाड़काने जो तमामु सुठो शाइर अली गुल सांगी वटि जे मंसूर सखरानी साहिब जन तमामु घणो ईंदा हुया। उस्ताद बुखारी, अब्दुल गफ़ार, तबस्सुम। हिकिड़े ॾींहुं कुझु सीटूं हुयूं, उहे मूं उते उस्ताद बुखारीअ खे ॿुधायूं त उस्ताद बुखारी अली गुल सांगी साहिब खे ऐं अब्दुल गफ़ार तबस्सुम खे चए पियो त अॼुकल्ह असांजा नौजवान बि सुठो लिखनि था। माना माशाअल्लाह। हुननि मुंहिंजी हिकिड़ी हिमत अफ़ज़ाई कई, पोइ उन खां पोइ अञा वरी मूं में जज़्बो वधीक पैदा थियो त मां का अञा सुठी शइ लिखां त सुभाणे खां पोइ ॿियो को ॿुधे त उहो चए हा, त वाह वाह तमामु ईअं मीर थींदो बहादुर आहे त सुठी केरु शइ हिमत लिखी। अफ़ज़ाई कंदो आहे त पोइ जी जी तीअं इंसान जी जहिड़ी दिलि वधीक मज़बूत थी वेंदी आहे ऐं हू उन कम खे घणो करण जी कोशिशि जी जी कंदो आहे, बिल्कुलु सुठे करण जी कोशिशि बिल्कुलु कंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं जेके हाणे तव्हां प्रोड्यूसर जी ॻाल्हि कई त प्रोड्यूसर में इहे शयूं हुजणु ज़रूरी आहिनि। अदब जे हवाले सां, ड्रामनि जे हवाले सां इहो सॼो, ऐं उहो कोशिशि करे बहितरीनु प्रोड्यूसर उहो आहे जेको बहितर खां बहितर प्रोग्राम करे सघे अच्छा ऐं बहितर खां बहितर म्यूज़िक रिकॉर्डिंग करे, ड्रामा। हाणे असांजो स्टेशन डायरेक्टर जेको हूंदो आहे उहो उन प्रोड्यूसर में ख़ूबी ॾिसंदो आहे, ॾिसंदो त मीर बहादुर मां सुठो ड्रामो करे सघे थो त हू कोशिशि कंदो त मूं ड्रामो हिनखे ॾियां। ज़बरदस्त। जेकॾहिं ॿियो को प्रोड्यूसर हूंदो उहो म्यूज़िक सुठी रिकॉर्डिंग करे सघे थो, हुनखे म्यूज़िक जी ॼाण घणी आहे त कोशिशि कंदो त उहा उनखे शइ ॾियां जेको बहितर खां बहितर करे सघे। ऐं प्रोग्राम बि सही ईअं ई हूंदा आहिनि। स्टेशन डायरेक्टर पोइ हाणे उहो 3 महीननि लाइ उहो प्रोग्राम उनखे ॾे या 6 महीननि लाइ ॾे, त उहो स्टेशन डायरेक्टर जो कमु हूंदो आहे त कहिड़े प्रोड्यूसर खे कहिड़ो प्रोग्राम ॾिए थो जेको बहितर करे सघे थो। जी जी ऐं जी प्रोड्यूसर जी बि ॻाल्हि स्टेशन डायरेक्टर आहे या प्रोग्राम मैनेजर आहे उहे ॿुधंदा आहिनि। हाणे मिसाल ॻाल्हि मां उन्हनि खे रिक्वेस्ट कयां थो, साईं हाणे हिन वक़्तु मूं वटि सुगंध प्रोग्राम आहे ऐं डेली हले थो पियो 3 खां 4 वॻे ताईं डिस्क जॉकी प्रोग्राम आहे,
त उहो साल खनि थी वियो आहे उहो मूं वटि आहे त छा त हुन मूं में माना ॾिठो आहे त हीउ पाण उन में वेहे बि थो ऐं स्क्रिप्ट वग़ैरह चेक थो करे म्यूज़िक उन में कहिड़े नोयत जा हलाए थो पियो ऐं उहे हिकिड़ा ॾींहं बि हूंदा आहिनि मख़सूस ॾींहं बि हूंदा आहिनि उन हवाले सां बि असांखे म्यूज़िक जा जेको आहे न आइटम जेको आहे रखणा हूंदा आहिनि हाणे मिसाल ॻाल्हि हाणे इहे अगस्त महीनो अचण वारो आहे त अगस्त में असां पहिरियां ई पंहिंजे वतन जे हवाले पंहिंजे प्यारे पाकिस्तान जे हवाले सां कुझु ॻाल्हियूं कंदासीं उन खां पोइ वतन जो गीत हूंदो टॉक हूंदी शोज़ हूंदा उन में असां उहे शामिलु कंदासीं कॾहिं महिमान खे घुरायोसीं कंहिंखे त बाबा हीअ अॼु असांजो पाकिस्तान जी जॾहिं ख़ासि तौर ते 14 अगस्त हूंदी आहे त 14 अगस्त ते वरी हर हिकु जेको आहे त जेके चैनल आहिनि तव्हांजा चैनल आहे सरकारी ऐं गैर सरकारी जेके चैनल आहिनि उहे पंहिंजे पाकिस्तान जे लाइ पंहिंजे वतन जे लाइ भरपूर जेको आहे त जशन जे प्रोग्राम जेको कया वेंदा आहिनि ज़बरदस्त सर नाज़रीन जीअं त हिकु स्पेशल जेको असां सां ॿियो गेस्ट गॾु आहे उहो मास्टर इमरान हैदर जेको पाण सिंगर आहे त तव्हांखे ख़बर आहे त सिंगिंग छा आहे राग रूह जी ग़िज़ा थींदी आहे ऐं अञा हिते राग खे एॾी अहमियत नथी ॾिनी वञे ऐं फॉरेन कंट्री में त राग ज़रिए इलाज थियनि था काफ़ी इलाज आहिनि जंहिंमें डिप्रेशन आहे के अहिड़ी ॿियूं डिज़ीज़ आहिनि जेके राग ज़रिए कयूं थियूं वञनि ऐं उन्हनि जूं बाक़ाइदे उते इस्पतालूं आहिनि हॉस्पिटल्स आहिनि ऐं उते सिंगर आहिनि उहे हुननि जो इलाज कनि था ऐं हुन ज़रिए ठीक भी थी वञनि था ऐं जेको मां त चवंदी आहियां त जेको राग ॻाए थो सिंगर आहे उन जे दिलि में ख़ुदा आहे उहो ख़ुदा जो जहिड़ो आवाज़ थो पियो निकिरे इन करे जो माण्हुनि जे मुंहं ते मुस्कुराहटूं अचनि थियूं ऐं माण्हू ख़ुशि थियनि था ऐं पंहिंजो जेको उन्हनि खे ॾुख आहिनि या ख़ुशियूं आहिनि हू चई नथा सघनि पर उन ते दिलि झूमण ते दिलि थियंदी आहे ऐं माण्हुनि खे जहिड़ो कंट्रोल न करे सघंदो आहे चवंदो आहे मां कुझु कयां पंहिंजी जिस्म में मूवमेंट अची वेंदी आहे ऐं हाणे मां हलंदी हलां मास्टर इमरान हैदर ॾांहुं ऐं उनखां मां पुछंदसि त तव्हां कीअं आहियो या तव्हां कहिड़नि सिंगरनि खां मुतासिर आहियो तव्हां पंहिंजे बारे में ॿुधायो जी पहिरियां त वॾी महिरबानी अव्हांजी महिरान टीवी वारनि जी जिन असांखे हिते घुरायो स्पेशली हिन प्रोग्राम जो डायरेक्टर असांजो पहिरीं प्यारो दोस्त भाउ ख़ालिद जागिराणी जी इलाही सुठो लॻंदो हुयो प्रोग्राम ॾिसंदा हुआसीं शोभा मेहराण ऐं हिते अची करे तमामु घणी ख़ुशी थी ऐं तव्हांजी बि वॾी महिरबानी ऐं असां बिल्कुलु ठीकु आहियूं ऐं पाण लाड़काणे शहर सां तालुक़ु रखां थो मास्टर इमरान हैदर जे नाले सां ऐं मुंहिंजो उते कमु बि इहो ई आहे रिकॉर्डिंग जो स्टूडियो आहे पंहिंजो जिते असां सिंगर्स वग़ैरह जा उन्हनि जा ऑडियो वीडियोस गाना वग़ैरह कंदा आहियूं ऐं इन खां अलावा मौसीक़ी जे हवाले सां तव्हां ॻाल्हि तमामु सुठी कई त ॿाहिरिनि मुल्कनि में वाक़ई में बि हॉस्पिटल्स आहिनि पर हिते बि मूंसां कंहिं पके दोस्त ॻाल्हि कई त असांजी जेका CM लाहौर आहे शायदि नालो मूंखे ज़हन ते नथो अचे उन जी भाइटी आहे जा भाणे जी आहे उन जी तबियत ठीकु नाहे हा उहो हॉस्पिटल विया उन हॉस्पिटल वारनि उन्हनि खे चयो त हिन जो इलाजु इहो ई आहे त हिन खे तव्हां कोई बि साज़ सेखारियो हीअ ठीकु थी वेंदी ॿुधो त वाक़ई इहा हक़ीक़त आहे ऐं असां वटि बि ईअं ई हुजणु घुरिजे पर पोइ बि इन जे बावजूदि 2021 में मां तव्हांजे हिन प्रोग्राम जे ज़रिए गवर्नमेंट खे हिकिड़ो मैसेज बि ॾींदुमि गवर्नमेंट हिकिड़ी तमामु सुठी 2021 में बजट पास कई त असां वटि जेके सिंगर्स आहिनि असां सिंगर्स जी पछाड़ी न आहे फ़िलहालु त असां ॾाढा मतिलबु इंजॉय करे माण्हुनि जी आवाम जे दिलनि ते ख़ुशियूं आणण लाइ पाण उन्हनि जी ख़ुशीअ में ईअं था झूमूं ॻायूं नचूं ॼण हुननि जी न बल्कि असांजी पंहिंजी ख़ुशी आहे उन जे लाइ गवर्नमेंट सिंध पॉलिसी तयारु कई त बाबा म्यूज़िक टीचर असां इदारे में स्कूलनि में भर्ती कयूं जेका तमामु ख़ुशी थी सोशल मीडिया ते इलेक्ट्रिक मीडिया ते बि तमामु घणी तारीफ़ कईसीं त यार न हाणे रुॻो असां ॿाहिरिनि मुल्कनि जा नाला खणंदा हुआसीं त उते फ़नकारनि जा क़दुरु आहे हीअ शइ आहे फ़नकारनि खे पूॼींदा आहिनि पर हाणे लॻे थो त कुझु कुझु असां सिंध वारे फ़नकारनि जी बि मालिकी थी आहे त उन सिंध गवर्नमेंट ऐलान कयो त तव्हांखे म्यूज़िक टीचर एज़ अ स्कूल में रखंदासीं जिते तव्हां
ईअं न त के गाना वग़ैरह सेखारींदव, जीअं मालिक जी हमद आहे, नात आहे, जा असांजे साईं मीर बहादुर साहिबु ॻाल्हि कई त मुल्क जो क़ौमी तरानो आहे, उहो तव्हां ॿारनि खे सुर में सेखारींदव। सो 750 आई थिंक नौकरियूं ॾिनियूं हुयूं गवर्नमेंट, तंहिंमें 2000 खां 2500 माण्हुनि अप्लाई कई हुई, ऐं उन मां खयूं कुल मेरिट ते 319 माण्हू, जेके बि IBA जे इदारो तमामु वॾो इदारो आहे, उन जे थ्रू तव्हां शिकायत पिया कयो। मां त तव्हां खां पुछो तव्हांखे कहिड़ा सिंगर्स पसंदि आहिनि, तव्हां कॾहिं खायो आहे? ठीकु आहे, त उहो बि ॿुधाए वियुमि न, पर तव्हां जेका ॻाल्हि कई मूंखां विसरी वञे, मां इन जे करे इहा ॻाल्हि कई त असां वटि बि हाणे उहो क़दुरु थियणु शुरू थियो आहे, ऐं उन क़दुरु जूं ॻाल्हियूं करे वरी मुकरी वञण जे लाइ मां तव्हांजे प्रोग्राम जे ज़रिए गवर्नमेंट खे बि मैसेज थो ॾियां त तव्हां तमामु असां सिंगर्स जे लाइ ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि कई, बिल पास कयो, IBA जे थ्रू टेस्ट वरिती, उन में तव्हां 319 माण्हू खयां मेरिट ते सॼी सिंध मां, ऐं उहे खणण खां बाद उन्हनि खे कराची आर्ट काउंसिल में घुराए करे उन्हनि खे तव्हां ऑफर ऑर्डर ॾिना त बाबा तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि, ऐं तव्हां ईअं ई महिनत कंदा रहो, हाणे तव्हांजी बि मालिकी थींदी। ऑफर ऑर्डर मिलण खां बाद में असांखे उन्हनि चयो तव्हांखे ॾींहं ॿिनि में जॉइनिंग मिली वेंदी, पर स्कूलनि में उते बि असांखे इहो ई चयूं त गाना वग़ैरह काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जेके इन शइ ते एतिराज़ था कनि त यार म्यूज़िक टीचर फितनो फैलाईंदा, ईअं न बाबा, असांखे उते कमु ई न आहे, असांजो कमु आहे, ॾिसो असांजो पाकिस्तान एॾो वॾो मुल्क आहे, उनजो कोई तरानो ॿार को बेसरो पढ़े त सही न आहे, या मालिक जी हमद आहे, नात आहे, बेसरो माण्हू पढ़े, असांखे सिर्फ़ु इन्हनि शयुनि जे लाइ उते एडजस्ट कयो अथऊं त जीअं उतां ॿार सुरीलो ॻाए सघनि, सुरीलो पढ़ी सघनि, या पोएम वग़ैरह भेटाई साईं जा बेत आहिनि, काफ़ी आहे, उहा उन्हनि खे सेखारियो। हाणे मैसेज इहो हुयो त असांखे ऑफर ऑर्डर मिलण खां बाद उन्हनि चयो त तव्हांखे 1-2 ॾींहंनि में जॉइनिंग मिली वेंदी। हाणे उहा जॉइनिंग त न मिली आहे, रहंदो असांखे चवंदा तव्हांखे रीटेस्ट ॿीहर कराईंदासीं, त हाणे इहा नाजाइज़ ई आहे असां सां। उन्हनि जेके बि पॉलिसियूं जोड़ियूं, सिम्पा जो इदारो आहे तमामु वॾो, जेको भले 20 साल 25 साल सिखियलु हूंदो, अगरि उते कोर्स न थियलु हूंदसि, सिम्पा जो सर्टिफिकेट न हूंदसि, उहो पोइ बि इन टेस्ट में बि न वेही सघंदो। महिनत कईसीं, यकीन पुछो, महिनत त असुल खां वठी कयूं पिया, पर इहा ॿुधी करे गवर्नमेंट जी पॉलिसी अञा वधीक महिनत कईसीं, ऐं उहो शुक्र अल्हम्दुलिल्लाह सर्टिफिकेट सॼी सिंध में नौजवाननि न्याणियुनि हासिलु कया, ऐं उन्हनि खां बाद में जॾहिं जॉइनिंग जी ॻाल्हि आई त चवनि था त तव्हांखे वरी रीटेस्ट, हेॾी वॾी असांजे दिलनि जी मतिलबु ख़्वाहिशुनि जी, असांजे ख़ुशियुनि जो क़त्ल कयो वियो आहे। असां तव्हांखे बि इहो चवंदासीं त तव्हां बि गवर्नमेंट खे मैसेज कयो त एॾी वॾी नाजाइज़ी न कयो। असांजी जेके गवर्नमेंट्स खे तव्हां चओ पिया उहे ॿुधनि पिया, मां बि उन्हनि खे चवंदसि त हीउ जेको मास्टर इमरान हैदर जेको तव्हांखे ही रिक्वेस्ट पियो करे त उहो गौर सां ॿुधनि ऐं उन ते अमल कनि। महिरबानी। ऐं ॿियो ॿुधायो इमरान हैदर, तव्हांजा जेके माना सॉन्ग्स आहिनि कहिड़ा कहिड़ा फेमस विया छा, त उन जे बारे में तव्हां ॿुधो ऐं कीअं तव्हांजो अचणु थियो इन पासे? जी, असल में मुंहिंजो असांजे हिन ख़ानदान सां, हिन राग जे हवाले सां कोई तालुक़ु मुंहिंजे ज़हन में इहा शइ आहे त न हुयो, पर जंहिं वक़्तु आउं रियाज़ वग़ैरह घर में कंदो हुयुमि। जीअं त नाज़रीन असां था वठूं हाणे नंढड़ी साही, त वरी ॿीहर मिलंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, सुबुह मेहरान सां तव्हां सां गॾु सैयद सदफ़ बुखारी। जीअं त नाज़रीन ज़ीरा प्लस बिस्किट आहिनि हर चाह लाइ प्लस। ऐं नाज़रीन जीअं त ॿुधाईंदी हलां मां तव्हांखे त जीअं तव्हांखे मां हिकिड़ी प्रोडक्ट जो नालो ॿुधायो हो, उहा इलाही ज़बरदस्त हुई, जेका सस्ती बि आहे ऐं विमेन ऐं असांजे भाइर आहिनि उन्हनि लाइ बि ज़बरदस्त आहे। उहा आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश, स्किन खे अहिड़ो साफ़ करे जहिड़ो शीशो। स्किन वाइट पारां हिकु नयो फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे, जंहिंजो नालो आहे स्किन वाइट फेस वॉश, जेको कुदरती चांवरनि जे खीर सां ठहियलु आहे, जहिड़े चहिरे खे अंदरि ताईं साफ़ करे स्किन में टेक्सचर खे बहितर कंदो आहे, शीशे जहिड़ी जिल्द खे वाइट ऐं साफ़ करे अहिड़ी जहिड़ी शीशे वांगुरु।
जीअं त असां वेही हलूं था पंहिंजे स्पेशल महिमाननि ॾांहुं मां मीर बहादुर साहब तव्हां खां पुछंदसि त इहो तव्हांजो कीअं अचणु थियो हिन साइड तव्हां प्रोड्यूसर आहियो या तव्हांजी फैमिली या छा कीअं हुन हाणे महसूस पई करे तव्हां छा पिया महसूस कयो ऐं तव्हांजो कीअं एॾे लाड़ो थियो माशाल्लाह रेडियो पाकिस्तान हिकिड़ो बहितरीनु इदारो आहे हिकिड़ो गवर्नमेंट जो इदारो आहे वफ़ाक़ी गवर्नमेंट इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जेकी आहे तव्हां ॾिठो हूंदो जेको इंफॉर्मेशन मिनिस्टर हूंदो आहे वफ़ाक़ी उहो सॼी गवर्नमेंट जी तर्जुमानी कंदो आहे ऐं असां बि जेको आहे हाणे PTV ऐं रेडियो पाकिस्तान इहो जेको आहे असां गवर्नमेंट जी तर्जुमानी कंदा आहियूं छो जो त वफ़ाक़ी हिकिड़ो इदारो आहे ऐं असांजे मथां फ़र्ज़ु थिए थो त असांजे जेके हिन मुल्क में जेके गवर्नमेंट कम करे थी उनखे उजागर कयूं ॾिसूं किथे किथे कम हलनि था पिया या इंटरटेनमेंट जेको आहे त जेको असांजो कमु आहे त इंटरटेनमेंट बि ॾियणु माण्हुनि खे ऐं उन सां असां वटि सिर्फ़ु गाना वॼाइण वारा प्रोग्राम न हूंदा आहिनि असां वटि जीअं हाणे नौजवाननि जो प्रोग्राम बि हूंदो आहे त ॿारनि जो प्रोग्राम बि हूंदो आहे ख़वातीन जो प्रोग्राम बि हूंदो आहे त म्यूज़िक जे प्रोग्राम बि हूंदा आहिनि या ॿाहिरि मिसाल ॻाल्हि जेके कम थियनि था का को मिनिस्टर अचे थो उहो बि जेके असां आउटडोर जेको आहे त ब्रॉडकास्टिंग जेके असांजा प्रोग्राम थियनि था असां उहो बि करे अचे असां पंहिंजे नशर कंदा आहियूं ॿुधनि नथा माण्हू रेडियो जीअं त इलाही टेक्नोलॉजीज़ अची वियूं आहिनि जीअं आहे टेलीविजन ऐं मोबाइल आहे ऐं ईअं ॿियूं बि आहिनि टेक्नोलॉजीज़ बिल्कुलु बिल्कुलु अची वियूं आहिनि तव्हांजो इहो सही पर रेडियो पाकिस्तान जो हिकिड़ो पंहिंजो मयार आहे हाणे जिते मिसाल ॻाल्हि टेलीविज़न जिते उते नेटवर्क कमु नथो करे या उते बिजली न आहे उते त उते रेडियो पाकिस्तान तव्हां धनारा खे ॾिसंदव त बि रेडियो हथ में हूंदो ख़ासि तौर ते मूं ॻाल्हि थो कयां मुंहिंजी पोस्टिंग जॾहिं लाड़काणे में हुई त असां कुबो सईद ख़ान जे तरफ़े परते जबलनि में तव्हांजी फैमिली मां कंहिंखे माना अट्रैक्ट कयो इन फील्ड जेका रेडियो पाकिस्तान जी या पोएट्री केरु आयो आहे ॻाल्हि ॿुधायां त मुंहिंजो जेको ॾाॾा साईं हूंदो हुयो उनखे त माना घर में या किथे रेडियो हलाईंदा त उन्हनि खे मना कंदो त रेडियो न हलायो पर हाणे जेको आहे त मुआशरे में इलाही सारा जेको आहे फ़र्क़ु अची वियो आहे त मुंहिंजो पंहिंजो शौक़ु बि हुयो रेडियो पाकिस्तान में अचण जो पहिरियां मां रेडियो पाकिस्तान में कंपेयरिंग कंदो हुउसि उन खां पोइ रेडियो पाकिस्तान में प्रोड्यूसर जी जायूं आयूं उन में अप्लाई कयोसीं माशाल्लाह असां उहो कामयाबु वियासीं हिन वक़्तु मूं सीनियर प्रोड्यूसर आहियां अरिड़हें ग्रेड में आहियां ऐं ईअं परियां असां सत्संग प्रोग्राम प्रोड्यूसर थियासीं वरी प्रोग्राम प्रोड्यूसर वरी सीनियर प्रोड्यूसर वरी उन खां पोइ प्रोग्राम मैनेजर थियणो आहे वरी डिप्टी कंट्रोलर पोइ मथे माण्हू वेंदो आहे वधंदो त ईअं माण्हू कोशिशि कंदो पर हीअ बि हिकिड़ी बचनि जी रोज़ी बि आहे हा असांखे हिकिड़ी जंहिं शइ जे लाइ असांखे रखियो वियो आहे जेको असांखे कमु ॾिनो थो वञे त असां पंहिंजे कम खे सचाई ऐं ईमानदारीअ सां असां कमु कयूं था ऐं मां इहो ई सोचींदो आहियां जेको मुंहिंजे लाइ मुंहिंजे औलाद जे लाइ मुंहिंजे फैमिली जे लाइ ऐं प्लस जंहिं इदारे में असां कमु कयूं था उन जे लाइ जेको कमु बहितरु हूंदो मूं उनखे वधीक तरजीह ॾिनी आहे इन में मूंखे तकलीफ़ूं बि आयूं आहिनि इन त हिकिड़ो माण्हू सचाई सां कमु जेको कंदो आहे न उनखे सचे माण्हूअ खे तकलीफ़ ईंदी आहे मगर उनखे अलाह साईं कंहिं न कंहिं तरीक़े सां उहो तकलीफ़ूं दूर बि कंदो आहे पर माण्हू जंहिं बि इदारे में कमु करे थो जेकॾहिं सचाई ऐं ईमानदारीअ सां कमु करे थो ऐं हू ॾिसे थो त हिन इदारे में मां खावां थो मूंखे रोज़ी मिले थी मुंहिंजे बच्चनि खे मिले थी त मां उन इदारे खे सचाई ऐं ईमानदारी सां इहो त आहे त ज़िंदगी में तकलीफ़ूं मिलंदियूं आहिनि जॾहिं माण्हू बहितर कंदो आहे कमु हाणे असां था हलूं इमरान हैदर लाइ उन खां पुछंदसि त तव्हांजो केरु आहे उस्ताद उहो ॿुधायो तव्हां जी ऐं तव्हां कंहिंखां इंस्पायर आहियो जेके सिंगर आहिनि जी जी बचपन खां वठी ऐं मरहूम मुरीद अब्बास तमामु वॾो नालो आहे उहो ॿुधंदो ईंदो हुयुसि उन खां बाद वरी इहे दोस्तनि वग़ैरह में वेहंदा हुआसीं दोस्त चवंदा गीत ॿुधाए वरी अञा ख़ुशी थींदी दाद मिलंदो पोइ दोस्तनि चयो त तोखे हिकिड़ो एल्बम था करायूं मां चयो महिरबानी बिस्मिल्लाह कोशिशि कयूं था जेको हाल आहे पोइ मूं 2010 में पहिरियों एल्बम कयो पंहिंजो हा जी तमामु सुठी मूंखे मोट मिली उन खां बाद
कमु जारी रखियोसीं ऐं उन खां बाद मूंखे अमड़ बि न ॿुधायो कॾहिं त बाबा साईं बि मुंहिंजो हिन फील्ड सां ई वाबस्ता हुयो। सो अॻ में त मेला थिएटर इहे हूंदा, ही जहान न हूंदो हुयो, त अमड़ मां रियाज़ कंदो आहियां घर ॾे। उन टाइम शुरूआत में बि जीअं ई कंदो हुयुमि त अमड़ मूंखे ॿुधाए बि चई इहो जेको तूं करें थो तुंहिंजो बाबा बि इहो ई सुबुह जो उथी कंदो हुयो। हाणे उनखे त ख़बर न रही त हिन शइ खे छा चइबो आहे। मां चयो ॾाढी ख़ुशी थी। पोइ वरी ॻोठु असांजो अचणु वञणु थींदो आहे, पोइ बाबा जा जेके दोस्त हुया उहे मूंखे चवंदा आहिनि यार तूं मतिलबु पंहिंजी बाबा जी सीट संभाली। मां चयो बसि जेको क़िस्मत में लिखियलु हुयो। पोइ उन खां बाद शुक्र अल्हम्दुलिल्लाह महिनत कईसीं ऐं मुंहिंजो उस्तादु आहे मरहूम क़ाइम अली अबड़ो, जेको पहिरीं टॉपिक ते ॻाल्हायोसीं त असां फ़नकारनि जी मतिलबु मालिकी करण वारो हिन सूबे में कोई बि न आहे। त उन यकीन पुछो, साईं बि सुञाणेसि, रेडियो पाकिस्तान ते बि इलाही ऐं साईं जूं असां ते बि महिरबानियूं आहिनि। लाड़काणे में जॾहिं रेडियो पाकिस्तान लाड़काणे ते वियुमि त साईं जन मौला ख़ुशि करेनि, वॾा क़दरदान माण्हू आहिनि ऐं उते फील न कराईंदा आहिनि कंहिंखे त बाबा मां प्रोड्यूसर आहियां जा ही शइ आहियां। जहिड़ो माण्हू ईंदो ग़रीब हूंदो मिसकिन हूंदो मेरनि लटनि वारे खे त अञा वधीक तरजीह ॾेई उनखे विहारे करे उनजो ख़्यालु कंदो ऐं उन्हनि खे चवंदो बाबा तव्हांजी महिनत आहे न, तव्हां टेंशन न कयो, मां तव्हां सां गॾु आहियां। ऐं मुंहिंजो बि इंटरव्यू ॿिए माण्हूअ वरितो ऐं साईं बि उते हुयो, पर उते साईंअ मुंहिंजो कमु ॾिसी मूंखे अप्रूवल करायो। साईं जूं असां ते महिरबानियूं आहिनि, छो जो केॾो बि वॾो ॻाइणो हुजे, केॾे बि वॾे मुल्कनि में वियो हुजे, चैनलनि ते वियो हुजे, इहा त साईं खे त ख़बर आहे ई आहे, पर असांखे बि ख़बर पई आहे त जेसीं ताईं इमरान महिरबानियूं हाणे पूरियूं थियूं। हाणे तव्हां असांखे छा था ॿुधायो? हाणे गीत आहे हिकिड़ो सुठो, दोस्त लाड़काणे खां ॾिसनि बि अथा पिया, वफ़ा ख़ालिद मेमून, दानिश चांडियो ऐं मोहसिन बुखारी, उन्हनि सभिनी जे नाव ई थलो ऐं मिसरो ऐं स्पेशली साईं मीर बहादुर साहब जे बि नाव कयूं था। ऐं सचल मंगी असांजो प्यारो दोस्त आहे, तमामु सुठो सिंगर बि हुनजे नाव। हो तो हर रोज मिलण जो है मज़ो पंहिंजो आहे। हो तो हर रोज मिलण जो है मज़ो पंहिंजो आहे। तुंहिंजे पाड़े में रहण जो, तुंहिंजे पाड़े में रहण जो मज़ो पंहिंजो आहे। तो हर रोज मिलण जो है मज़ो पंहिंजो आहे। तो हर रोज मिलण जो है मज़ो पंहिंजो आहे। हो तुझी दिल में आया बिल्कुल इहो ही काफिया। तुझी दिल में आया बिल्कुल इहो ही काफिया। हो तुझे नेड़ने में टिकण जो है मज़ो पंहिंजो आहे। हो तो हर रोज मिलण जो है मज़ो पंहिंजो आहे। तुंहिंजे पाड़े में रहण जो मज़ो पंहिंजो आहे। तो हर रोज मिलण जो है मज़ो पंहिंजो आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो सुठो। हाणे नाज़रीन असां अचूं था ब्रेक ते ऐं हिकिड़ी नंढड़ी साही इन खां पोइ गॾु। प्रोग्राम सुबुह में रहण सां मां तव्हांजी होस्ट सैयद सदफ़ बुखारी।
तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन अॼुकल्ह इहो चहिरे ते इलाही यानी पघर पियो अचे ऐं माण्हू पाणी बि घटि पिया पीअनि, इन लाइ असां सां ताउन कयो आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश, जेको स्किन खे अहिड़ो साफ़ करे जहिड़ो शीशो। ऐं ॿियो त नाज़रीन असां सां सुबुह मेहरान प्रोग्राम सां ताउन कयो आहे ज़ीरा प्लस, जेको हर चांहि लाइ आहे प्लस, ऐं तव्हां बि वठी सघो था ऐं पंहिंजी चांहि खे करे कयो प्लस ऐं खाओ। ऐं जीअं त नाज़रीन हाणे हलूं था पंहिंजे असां महिमाननि ॾे ऐं उन्हनि खे अगेन असां वेलकम बि चऊं था। हा, त मां तव्हां खां सर पुछंदसि त की सुठे प्रोड्यूसर जी कहिड़ी ख़ासियत आहे? सुठे प्रोड्यूसर में हर प्रोड्यूसर में ख़ासियत का न का हूंदी आहे, जेको मां तव्हांखे पहिरियों ॿुधायुमि त का न का उन में ख़ूबी हूंदी आहे, जज़्बो हूंदो आहे। हर हिकु प्रोड्यूसर मिसाल ॻाल्हि मां तव्हांखे अॻु में ॿुधायो त का शइ हिकिड़ो जेको ड्रामो मां बहितर करे सघां थो त म्यूज़िक मां बहितर नथो करे सघां, त पर बहितर प्रोड्यूसर उहा जंहिंमें हर ख़ूबी हुजे, हर शइ करे सघे, उहो ई कामयाबु प्रोड्यूसर आहे। त माना मिसाल ॻाल्हि को मूंखे हिकिड़ो माना मां म्यूज़िक कयां, जेकॾहिं ड्रामो जेकॾहिं मूंखे स्टेशन डायरेक्टर चए थो तव्हां ड्रामो कयो ऐं मां चवां मूंखे ड्रामो करणु कोन ईंदो आहे, त इहो बि बहितर न आहे। त छा आहे त प्रोड्यूसर में हर ख़ूबी हुजणु खपे त बाबा हीउ तोखे कमु करिणो आहे ऐं उहो उनखे कमु करणु खपे। त माना सुठे में सुठे प्रोड्यूसर जी इहा ख़ूबी आहे, जेको उनखे कमु मिले उहो उन कम खे बहितर खां बहितर करे सघे ऐं बहितर करे जीअं को ॿुधे को ॾिसे त उनखे ख़बर पए त न वेली हिन प्रोड्यूसर जेको कमु कयो आहे उहे बहितर कयो आहे। हाणे मिसाल ॻाल्हि काफ़ी असां सॉन्ग ॾिसंदा आहियूं त उहे के चैनलनि ते मिलनि जा ॿाहिरि हिकिड़ा असांजा दोस्त रिकॉर्डिंग कंदा भई डायरेक्टर फलाणो हीउ जेको आहे न गानो जेको आहे न हीउ पिक्चराइज़ कयो आहे। त हाणे ॻोठ में हिकिड़ी छोकिरी आहे, ॻोठ में वरी हुनखे पेंट पातल ॾेखारियो थो उन जा ईअं, त उन डायरेक्टर खे ख़बर न आहे त ॻोठ में माहौल कीअं आहे, ॻोठ जी छोकिरी पेंट शर्ट कीअं थी पाए सघे। त इहो हूंदो आहे, इन्हनि शयुनि जो ख़्यालु रखणु खपे, जेको डायरेक्टर हुजे या प्रोड्यूसर हुजे। हाणे मिसाल ॻाल्हि मां हिकिड़ो को ड्रामो कयां थो, उन में डायलॉग आहे हिकिड़ो ॾुख जो ऐं मां हेॾो म्यूज़िक जा ख़ुशीअ वारी दोल वॼायां, त अॻिलो जेको ॿुधण वारो हूंदो उहो चवंदो हीउ प्रोड्यूसर आहे या मथे जो सूर आहे। तव्हां हींअर मेज़बानी जो चयो त हीउ सुठे मेज़बान में कहिड़ियूं ख़ासियतूं हुजनि? छा त सुठो जेको कंपेयर आहे उहो बि साॻी जेको आहे उन में इहे जज़्बा हुजणु खपनि प्रोग्राम करण जा। पहिरियों मां पाण ख़ुदि कंपेयर रेडियो मूं खैरपुर खां शुरूआति कई कंपेयरिंग जी। उते असांजो प्रोड्यूसर हुयो जंहिं वक़्तु मां वियो उते खलील काकीपुर साहिब जन जो प्रोग्राम माण्हुनि लाइ हूंदो रेडियो खैरपुर ते, उहो प्रोग्राम कयो। ऐं शाम जो हूंदो 7 वॻे असांजो प्रोग्राम हिकिड़ो, उनजो वरी प्रोड्यूसर हूंदो मोहम्मद अली बामण साहिबु। ऐं हा, उन में मूं ॿई डिस्क जॉकी प्रोग्राम हूंदा। उन खां पोइ वरी मूं लाड़कानो रेडियो जॾहिं 1995 में शुरूआति थी उनजी, त पोइ मुंहिंजी छा आहे त मुंहिंजी बेसिक रहाइश लाड़काने जी हुई, त पोइ मूं लाड़काने में बि जेका काफ़ी सारा प्रोग्राम कया, त मूं कंपेयर खां पोइ आउं प्रोड्यूसर थियुसि। पर जेकॾहिं इहे मूं में सलाहियतूं न हुजनि हा, थी सघे पियो त मां सुठो प्रोड्यूसर न थी सघां। सुठे प्रोड्यूसर हुजण जे लाइ इहो ज़रूरी आहे त हर कमु उनखे जेकॾहिं उहो सिखियलु न आहे उनखे सिखणु खपे ऐं हर कमु उनखे अचणु खपे, त उहे ई सुठे प्रोड्यूसर जूं ख़ूबियूं आहिनि। ॾाढी तव्हां सुहिणी ॻाल्हि ॿुधाई ऐं ज़बरदस्त। इमरान हैदर, हाणे मां तव्हां खां पुछंदसि केतिरो अरसो थियो आहे तव्हां हिन फील्ड में आहियो ऐं तव्हां ॻायो पिया ऐं माण्हुनि जूं दिलियूं ख़ुशि पिया कयो, माण्हुनि जे मुंहंनि ते मुस्कुराहटूं पिया आणियो, हुननि जा जज़्बनि खे वरी सुजाॻ पिया कयो, सो ॿुधायो असांखे। जी, मूं 2010 खां शुरूआति कई आहे ऐं हींअर मुंहिंजा मार्केट में 34 एल्बम अची चुका आहिनि ऐं मुख़्तलिफ़ चैनलनि ते मुंहिंजा टाइटल सॉन्ग्स ऐं ईअं मॉडलिंग में सॉन्ग्स हिट 2010 खां मूं शुरूआति कई आहे ऐं हिन वक़्तु मुंहिंजा मार्केट में 34 एल्बम अची चुका आहिनि ऐं उनखां अलावा मुख़्तलिफ़ चैनलनि ते मुंहिंजा टाइटल सॉन्ग्स ड्रामनि वग़ैरह में या ईअं ई मॉडलिंग सॉन्ग्स हली रहिया आहिनि। ऐं उनखां अलावा पंहिंजो ॿुधायोमांव त कमु बि असांजो इहो ई आहे, स्टूडियो जो रिकॉर्डिंग जे हवाले सां कमु ॾाढो ॾुखियो आहे ऐं ईअं न चवंदुसि त मां सिखी वियो आहियां कयां पियो,
मिड़ई कुझु सम्झण जी कोशिशि कयूं पिया ऐं ही कमु कयूं पिया। न उहो त आहे त माण्हू जॾहिं चवंदो न त मूंखे सभु कुझु अची वियो हा। त माना उनखे कुझु बि न आयो। बिल्कुलु त हमेशह माण्हू सिखण जे पोज़ीशन में रहे। बिल्कुलु 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 ही माण्हूअ जी उमिरि खुटी वेंदी, फन वसी हुआ। हा अच्छा इमरान, हाणे तव्हां असांखे छा था ॿुधायो? जी हाणे मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो सॉन्ग्स आहे जेको हाणे मूं नई एल्बम में ॻायो आहे। अच्छा तव्हां शाइर बि आहियो छा? जी हा, बसि कॾहिं कॾहिं शाइरी बि कंदा आहियूं, ज़बरदस्त, कोशिशि कंदा आहियूं। अच्छा त आहे त ॾुखियो कमु। मुंहिंजो वॾी ॻाल्हि ॿुधायो, पंहिंजो जेको शुरूआती फेमस गीत आहे उहो ई मुंहिंजो पंहिंजो ई गीत आहे जेको कंहिं चैनल ते ऑन एयर थियो। ही नेक मुगेरी आहे लाड़काणे जो तमामु सुठो शाइर, उनजो सॉन्ग ऐं तव्हांजे नाम कंदुमि ऐं साईं मीर बहादुर साहब खे बि पसंदि आहे उनजे नाम। कंहिंजे मुंहिंजे ना कंहिंजे ना हिकिड़े कंहिंजे ना न नाम सभिनी जे कंदासीं, पर साईंअ खे बि पसंदि आहे, सभिनी में तव्हां बि अची वियो। हो अगर नथो ठाहु करे है छॾियोसि पूरो चाहु करे, अगर नथो ठाहु करे है छॾियोसि पूरो चाहु करे, राज़ी तॾहिं थींदो जवानी तबाहु करे है, अगर नथो ठाहु करे है छॾियोसि पूरो चाहु करे, अगर नथो ठाहु करे है छॾियोसि पूरो चाहु करे। हो साबित थी कसूर पवे भरे ॾिया ॾंडु जेको चवे, हो साबित थी कसूर पवे भरे ॾिया ॾंडु जेको चवे, हो बाक़ी मुंहिंजे ख्वाबनि जी इएं न भञ ड्राह करे, अगर नथो ठाहु करे है छॾियोसि पूरो चाहु करे, अगर नथो ठाहु करे है छॾियोसि पूरो चाहु करे। तव्हां त मारे छॾियो ज़बरदस्त, माॻे छॾियोसि पूरो ज़बरदस्त ज़बरदस्त। वॾी महिरबानी जेको हाल आहे। हा न इहा एडवाइस सुठी आहे भई, जेको तव्हां सां ठाह न करे उनखे छॾियो, वञण वारे खे केरु रोके नथो सघे। न सुठो सुठो आहे, सुठी आहे। असांजे जेके नौजवान ॿुधनि था बाबा तव्हांखे इहा आहे एडवाइस आहे, ठीकु आहे। त हाणे था अचूं तव्हां ॾांहुं। सर तव्हां ॿुधायो त तव्हांजा कहिड़ा पसंदीदा सिंगर आहिनि? सिंगर त माशाअल्लाह तमामु असांजे हिन सुहिणी सिंध, असांजे हिन प्यारे पाकिस्तान में तमामु सुठा फ़नकार रहनि था ऐं सुठो ॻाइनि था। जीजी ज़रीना बलोच, आबदा परवीन, उस्ताद मोहम्मद यूसुफ, वहीद अली ऐं अलन फ़कीर जो पंहिंजो निरालो अंदाज़, जलाल चांडे यकदारे चपड़े जो बादशाह, पंहिंजा हर हिकु फ़नकार जा पंहिंजा पंहिंजा अंदाज़ ऐं पंहिंजो पंहिंजो सभु सुठो ॻाइनि था। अॼुकल्ह नौजवान जेके फ़नकार आहिनि उहे बि सुठो ॻाइनि था पिया। त फ़नकार जेको आहे अंदर मां आवाज़ु कढे थो, अंदर मां जेको कढे थो उहो हिकिड़ो जेको जज़्बो आहे ॿाहिरि ज़ाहिर थिए थो। त हर को फ़नकार कोशिशि कंदो आहे त मुंहिंजी जेकी बि शइ जेकी मूं ॻायां थो उनखे मूं सुठे नमूने सां ॻायां, जीअं उहो मुंहिंजो गानो आहे उहो जेको आहे सॼे हिन में पाकिस्तान में छा पर सॼी दुनिया में उहो मक़बूल थिए। हर कोई कोशिशि कंदो आहे, शाइर बि ईअं ई कोशिशि कंदो आहे त मुंहिंजो सुठो ख़्यालु मां हिकिड़ो लिखां, उहो जेको फ़नकार कंहिं सुठे फ़नकार खे ॼाणंदो उहो मुंहिंजो गानो मक़बूल थिए। त ईअं ई माना हर कोई पंहिंजी कोशिशि कंदो आहे त का सुठी शइ जेको आहे त कंहिं ताईं ॾिजे। कोशिशि कंदो आहे
पर हिकिड़ो हूंदो आहे न जेके पंहिंजे अंदरि में जंहिंमें का ख़ासियत हूंदी आहे न जी, त जी, कामयाबु बिल्कुलु, उहे ई वेंदी आहे। ऐं मां पंहिंजे नौजवान ऐं ॾिसंदड़नि खे चवंदसि त तव्हां जे पाण खे ॻोल्हियो त तव्हांजे अंदरि में छा आहे, जी, तव्हां जी, जी, छा था बिल्कुलु। करणु चाहियो ऐं तव्हां उहो ई कयो जेको तव्हां करे सघो था। ऐं सर तव्हां हींअर शाइरनि जी ॻाल्हि कई त हाणे भला ॿुधायो तव्हांजा पसंदीदा शाइर कहिड़ा आहिनि? शाइर पहिरियों त मां तव्हांखे ॿुधायो उस्ताद बुखारी जेको अवामी शाइर आहे, पर हाणे लाखणी लतीफ़ रहमतुल्लाह अलैह, हा उन जी शाइरी त हिकिड़ी निराली शाइरी आहे। ऐं तव्हांखे मां इहो ॿुधायां त शाह साईं जो जेको बि शेर आहे न उहो रिधम में आहे, उहा थी सघे थो कंहिंखां ख़बर न हुजे। हाणे भले तव्हां कहिड़ो बि शेर आहे न, जेकॾहिं तव्हां बाजो खणी ऐं फ़नकार ॻाइणु शुरू कंदो न त उहो उनखे रिधम में महसूसु थींदो। त छा साईं जेको शेर लिखंदो हुयो, वाई लिखंदो हुयो, बेत लिखंदो हुयो, जेको बि लिखंदो हुयो, पहिरियां उहो दबूरे जे आवाज़ उनजे तारुनि सां छेड़ींदो हो उनखे छेड़े करे उनखे रिधम में आणे पोइ उहो लिखंदो हुयो। त जी 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 कमाल जी जेका त शाह साईं जी शाइरी आहे, जेकॾहिं असां उन जा जेके लफ़्ज़ आहिनि, जेके उन जी जेकी शाइरी आहे, जेकॾहिं असां पैरवी कयूं न त हीअ जेके गंद गमथान झेड़ा इहे ॾचा इहे जेके बि थियनि था न इहे न थियनि। त छा साईं जी पंहिंजी शाइरी आहे, बिल्कुलु बिल्कुलु। जीअं अब्दुल गफ़ार तबस्सुम आहे ऐं अली गुलसांगी उनजी जेकी शाइरी आहे, काफ़ी अॼुकल्ह जेके नौजवान शाइर आहिनि उहे बि माशाअल्लाह सुठो लिखनि था पिया। पर बसि शाइरी त शाइरी आहे, हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा जज़्बा आहिनि ऐं उन्हनि जज़्बनि खे असां कोन था खेॾी सघूं। त मां इहो नथो चई सघां त हिन शाइर जी शाइरी ख़राबु आहे, हिन जी सुठी आहे। हर कंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे, पंहिंजो जज़्बो आहे। ऐं हाणे मिसाल ॻाल्हि, मूं शाइरी लिखां थो, जेकॾहिं मूंखे को तव्हां मूंखे चओ था त मीर बहादुर महर तव्हांजी शाइरी इहा सुठी न आहे, सुठी न आहे त मूंखे हिकिड़ो दिलि खे धकु लॻंदो, पर मां कंहिंजे लाइ चई नथो सघां त हिन जी शाइरी सुठी न आहे। पर अॼुकल्ह जेके वर्गियल क़िस्म जा जेके लफ़्ज़ उन में इस्तेमालु था कनि न, मां उन्हनि शाइरनि दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदुसि जेकी शाइरी लिखो त उहा हिकिड़ा अदबानी शाइरी हुजे, सुठी शाइरी हुजे, जेको को ॿुधे त उन मां हिकिड़ो लाभ हासिलु करे, उन मां हिकिड़ा सम्झ हासिलु करे। बाक़ी इहे जेके अॼुकल्ह लफ़्ज़ इस्तेमालु कया था वञनि, इहे जेकॾहिं उन्हनि खां पासो कनि त बहितर का। अमीर साहब तव्हां जीअं चयो न त के ॾिसनि था त तव्हां पढ़नि था शाइरी सुठी न आहे, उहो इन करे थिए थो त ॾिसो न जंहिंखे जहिड़ो सूर हूंदो उनखे उहा ई शाइरी वणंदी न, उहा सिट वणंदी, ऐं जंहिंखे उहा तकलीफ़ न हूंदी त उनखे उहा सिट कीअं वणंदी। तॾहिं त छा साईं चयो आहे त अचो सूरनि वारियूं करियूं सूर पचार, किनी थोरा किनी घणा का कान्हे सूरनि धार, ॾिना जो ॾातार ऐं झोली पाए झलिया। पर उन में छा साईं सॼो इन में रंग ॿुधाए सघियो। छा साईं जो जेको शेर आहे न, तव्हां उन शाइर उन शेर खे जेकॾहिं तव्हां दिलि ऐं ज़हन तां सोचे सम्झंदा न त माशाअल्लाह तव्हांखे इलाही सारियूं उन में शयूं तव्हांखे मिली वेंदियूं। हा त नाज़रीन, हाणे जीअं त नाज़रीन असां सां प्रोग्राम सुबुह मेहरान सां ताउन कयो आहे ज़ीरा प्लस वारनि, जेको आहे हर चांहि लाइ प्लस, ऐं तव्हां बि वठो ऐं पंहिंजी चांहि खे प्लस कयो ऐं मज़ा वठो। ऐं ॿियो असांजे हिन प्रोग्राम सां ताउन कयो आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश, स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। स्किन वाइट पारां हिकु नओं फेस वॉश मुतारिफ़ कयो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश, जेको कुदरती जानवरनि जे खीर सां ठहियलु आहे। चहिरे खे अंदरि ताईं साफ़ करे स्किन जे टेक्सचर खे बहितर करे थो। शीशे जहिड़ी जिल्द स्किन वाइट मिल्क फेस वॉश सां स्किन करे अहिड़ी साफ़ जहिड़ो शीशो। त तव्हां इहो ज़रूरु ज़रूरु इस्तेमालु कंदो। हाणे नाज़रीन असां वञूं था नंढड़ी साही ते, त वरी गॾु वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सां गॾु सुबुह मेहरान में। जीअं त नाज़रीन असां सां ताउन कयो आहे सुबुह मेहरान में ज़ीरा प्लस वारनि, जेको आहे हर चांहि लाइ प्लस, ऐं तव्हां बि खाओ ऐं तव्हां पंहिंजी चांहि खे ज़बरदस्त कयो। ॿियो त असांजे प्रोग्राम मेहरान सां ताउन कयो आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश, जेको स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। स्किन वाइट पारां हिकु नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट फेस मिल्क फेस वॉश, जेको कुदरती चांवरनि जे खीर सां ठहियलु आहे। चहिरे खे अंदरि ताईं साफ़ करे स्किन जे टेक्सचर खे बहितर करे शीशे जहिड़ी जिल्द
स्किन वाइट मिल्क फेस वॉश सां स्किन करे अहिड़ी जहिड़ो शीशो। ऐं नाज़रीन तव्हां बि इहो इस्तेमालु करे ॾिसंदो, मुंहिंजूं भेणूं ॿाहिर ऐं हीअ ज़बरदस्त प्रोडक्ट आहे, इन लाइ मां तव्हांखे ॿुधायां पई ऐं इनशाला मां बि इहा यूज़ कंदसि। जीअं त हाणे मां हलां पई पंहिंजे महिमाननि ॾे, जीअं त सर भले तव्हां ॿुधायो त तव्हां जी जेका पहिरीं छा शाइरी कई त तव्हांजी पसंदीदा शाइरी असांखे बि उन ॿुधायो त असां बि ॿुधूं। शाइरी त को बि शाइर न चवंदो त मुंहिंजी हीअ शाइरी सुठी आहे न पर हिकिड़ी पंहिंजी थींदी आहे न त हिकिड़ी जज़्बे सां माण्हू लिखे थो त हिन में बिल्कुलु मुंहिंजे हिकिड़ो शेर आहे, चाह मां ए पिरी चाह तूं तो ॾिनी, चाह मां ए पिरी चाह तूं तो ॾिनियूं, रूह खे रूह सां राह तूं तो ॾिनी, चाह मां ए पिरी चाह तूं तो ॾिनियूं, रूह खे रूह सां राह तूं तो ॾिनियूं, मां त बेख़बर हुयुसि प्यार खां मुंहिंजा पिरी, मां त बेख़बर हुयुसि प्यार खां मुंहिंजा पिरी, प्यार करण जूं मूंखे आदतूं तो जेकी माण्हुनि खे तूं मुंहिंजे लाइ चयूं, जेकी माण्हुनि खे तूं मुंहिंजे लाइ चयूं, से बहादुर पार तूं विसरनि नथियूं, यार वारियूं चाह तूं विसरनि नथियूं, प्यार वारियूं साह तूं विसरनि नथियूं। ॿियो हिकिड़ो गीत आहे, छो कई तूं मूंखां एॾी दूरिया, छो कई तूं मूंखां एॾी दूरिया, ज़िंदगी तो सिवा ही अधूरी आहे, ज़िंदगी तो सिवा ही अधूरी आहे, छो कई तूं मूंखां एॾी दूरी आहे, छो कई तूं मूंखां एॾी दूरी आहे, ज़िंदगी तो सिवा ही अधूरी आहे, न अची थो पिरी न मिली थो पिरी, न मिली थो पिरी, ॿुधाए कहिड़ी तोसां मजबूरी आहे, तो सिवा ज़िंदगी ही अधूरी आहे। इहे कुझु सीटूं जेके तव्हांखे दिलि चए थो थोरो, इहे हिकिड़ी कंपोज़िशन थियल आहे ऐं मूं तव्हांखे उहो जेको आहे त मां ॿुधायां। माग मकान कहिड़ा आहिनि ॿुधायो थोरो। माग मकान त मां त कहिड़े जो नाला कहिड़नि जा खणा, जेकॾहिं हिकिड़े माग मकान जी ॻाल्हि था कयो न स्पेशली जिथे तव्हां घुमण वेंदा हुजो ख़ासि करे जी 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 असांजो मोहन जो दड़ो आहे लाड़काणे में, उते वञी करे असां हिकिड़े इबरत हिकिड़े सोच जेको आहे हिकिड़े इबरत महसूसु कंदा आहियूं, ख़ुशी बि त महसूसु कंदा हूंदो न, ॿिया बि हूंदा। जी जी ॿिया बि खोड़ सारा माग मकान आहिनि, जीअं हाणे मिसाल ॻाल्हि माण्हू मौसम जे मज़ो वठण लाइ मरी वञे थो पियो, या ॿिया जेके असांजा अहिड़ा थधा इलाइक़ा आहिनि होॾे वञे थो पियो, ऐं जंहिंमें सागा कारूंझर आहे मिठी जेकी थर पार्कर में मिठी में मां उते प्रोड्यूसर रहियो आहियां रेडियो पाकिस्तान मिठी में, उहे जेके मूं इलाइक़ा उहे ॾिठा आहिनि, उहे बि ॾाढा माशाला ख़ूबसूरत आहे ऐं हिकिड़ो पुरो अमन हिकिड़ो माहौल आहे उतां जो। त इहे जेके आहिनि उहे जीअं हाणे मां ॿाहिरि हिकिड़े मुल्कनि जी ॻाल्हि कयां थो त जेको मूंखे वरी सुकून आयो त करबला मौला में मूं करबला मौला वियुसि, ईरान इराक ज़ियारतुनि ते वियुसि, मौला करबला जी जेकी जॻह मूं तव्हांखे छा ॿुधायां, उते जेकी कैफ़ियत माण्हुनि खे जेकी तारी थिए थी, त मां राति जो उते जंहिंमहिल मौला हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े तां थी जॾहिं गाज़ी अब्बास जे रोज़े ते वेंदो हुउमि, उहो हफ़्तो पूरो करबला में हुउसि, त उते मां राति जो निंड में सुतो पियुमि त बि मुंहिंजे अखियुनि मां पाणी न सुकंदो। इहे जेके हिकिड़े इबरत जहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके उते माण्हू ॾिसे थो, हिते त असांखे हिकिड़ो को ॿुधाए थो त हीअ करबला में हीअं थियो, मौला हुसैन सां हीअं थियो, मौला अली अलैहिस्सलाम सां हीअं थियो, जॾहिं उन जॻह ते माण्हू सरज़मीन ते वञे थो त कैफ़ियत जेकी उते तब्दील थिए थी पई, जेको उते माण्हू वञे थो, त मां थो चवां जेको पथर दिलि हूंदो
उन जी दिलि बि पुरज़ा पुरज़ा थींदी। असां त उते जेके ॾिसी आया आहियूं त असांजी दिलि पुरज़ा थियल आहे। त असां ॻाल्हि कढूं था त असांजे अखियुनि जा जेके ही बंद आहिनि न, उहे दिलि मां अंदरां अची करे असांजे उहे अखियुनि जा बंद उहे टुटी था पवनि। त इहे जेके इहे जेके शयूं आहिनि उते ॾिसण सां त उहे अञा असांजी कैफ़ियत तब्दील करे थी। शख़्सियतूं अहिड़ियूं ऐं उन्हनि कुर्बानियूं ॾिनियूं। बिल्कुलु कुर्बानी, वॾी कुर्बानी, केरु थो कुर्बानी ॾेई सघे एॾी, त हू कुर्बानी ॾेई त अमर थी विया पूरी ज़िंदगी, जेसि ताईं ॾींहं क़यामत ताईं हुननि जो नालो अमर रहंदो, उन्हनि जी कुर्बानी जो हिकिड़ो छॾे विया। ऐं हाणे असां इमरान ॾे हलंदासीं। इमरान, तव्हां बि ॿुधायो पंहिंजी पसंदीदा जेके प्लेसिस आहिनि, जीअं असांखे नसर ॿुधायो पंहिंजी पसंदीदा प्लेसिस। जी जी, पसंदि असांजे सिंध सुहारी सोन आहे, उहो त आहे, पर तव्हां किथे वेंदा हूंदो छा? उहो ई ॿुधायां पियो। मूंखे जेका हिन सिंध जे हवाले सां दिली सुकून मिलंदो आहे, कराची शहर में मिलंदो आहे। ऐं उन खां अलावा ॿियो आउट ऑफ कंट्री जे हवाले सां ऐं 2016 में दुबई वियो हुउमि, उते एल्बम जे लाइ मूंखे घुरायो हुयऊं। यकीन पुछो त काफ़ी शयूं उते बि ॾिसी करे वरी पंहिंजे अखियुनि खे ईअं मटे करे ॾिसां पियो त ख्वाबु त नथो ॾिसां, वाक़ई हक़ीक़त आहे या ख्वाबु आहे। ऐं वॾी ॻाल्हि उतां जी मां जेका नोट कई त उते इंसानियत, उते ईअं न हुयो त बाबा हीउ वॾो माण्हू आहे, हीउ पिराडो ते आहे, हीउ पंध वारो आहे। इंसानियत उतां जी मूंखे यादि ईंदी आहे त कॾहिं कॾहिं वरी हितऊं वारा ॾिसी कुझु हालात अखियुनि मां पाणी हलियो ईंदो आहे। उते भले केॾी बि गाॾी में हुजे, अगरि असां पंधु वेंदासीं त उहो खिली बीहारे करे कार चवंदो बाबा तव्हां आप जाए या इशारो कंदो। पर हिते ईअं न आहे। हिते के वॾेरे रुॻो ड्राइवर हूंदो, उहो बि अगरि वेंदो, को माण्हू हूंदो त हुनखे हक़ लाइ ज़रूरु उहो कयूं वेंदो। मतिलबु तमामु सुकून पहिरियां त असांजी पंहिंजी सिंध में आहे। इन खां अलावा मूंखे दुबई शहर नौजवान आहियो, असांजा जॾहिं नौजवान एॾा एक्टिव इंटेलिजेंट आहिनि त उहे ई पंहिंजे धरतीअ खे बहितर बणाईंदा ऐं उहो आहिस्ते आहिस्ते ईअं थींदो। जीअं त नाज़रीन, असांजे प्रोग्राम सां ताउन कयो आहे ज़ीरो प्लस वारनि, जेको ज़ीरा प्लस वारनि जेको आहिनि हर चांहि लाइ प्लस, ऐं तव्हां बि पी ॾिसो। ऐं ॿियो असांजे प्रोग्राम सां ताउन कयो आहे सुबुह मेहरान सां स्किन वाइट मिल्क फेस वॉश, जेको अहिड़ो स्किन खे करे साफ़ जहिड़ो शीशो। स्किन वाइट पारां हिकु नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो आहे, जंहिंजो नालो स्किन वाइट वाइस मिल्क फेस वॉश आहे, जेको कुदरती चांवरनि जे खीर सां ठहियलु आहे। चहिरे खे अहिड़ो करे साफ़, स्किन के टेक्सचर खे बहितर करे थो। शीशे जहिड़ी जिल्द स्किन वाइट मिल्क फेस वॉश, स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। जीअं त नाज़रीन, हाणे मां पंहिंजे महिमाननि खां वठंदसि मैसेज त हुननि खे असांजो प्रोग्राम कीअं लॻो। सुबुह मेहरान, जीअं त सर तव्हां ॿुधायो असांजो प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो ऐं सुबुह मेहरान जे अबाउट कुझु ॿुधायो। माशाल्लाह प्रोग्राम सुबुह मेहरान बिल्कुलु मां उहो ॾिसंदो आहियां। ऐं जेकॾहिं मां लाइव न ॾिसी सघंदो आहियां त पोइ उनजी जेके असांजो जेको हिन प्रोग्राम जो डायरेक्टर आहे मुर्तज़ा मजबूर साहिबु, त हू मजबूर न आहे हूंदो, पर हुनजो कमु जेको हूंदो आहे ॾाढो माशाल्लाह। ॿियो उनजो जेको बाहा ॿेली जेको साथी दोस्त आहे असांजो ख़ालिद जागीरानी साहिबु, माशाल्लाह इन्हनि ॿिन्ही जी जेकी मां महिनत प्रोग्राम में ॾिसंदो आहियां न, त मूंखे ॾाढो बहितरु लॻंदो आहे ऐं तमामु बहितरु प्रोग्राम आहिनि। ऐं मूंसां जेकी बि हीअ मेहरान टीवीअ जी जेकी नशरियात आहे न, ॿियनि चैनलनि खां हिकिड़ी निराली आहे। उन में छा साईं जो दंबूरे जो आवाज़ु हुजे ऐं उन सां गॾु छा साईं जा बेत हुजनि, उन जूं वायूं हुजनि, ऐं जेके हिनजी जेके नशरियात जा जेके ड्रामा जेके आहिनि उहे मां ॾिसंदो आहियां त पंहिंजे हिसाब सां म्यूज़िक जेकी हूंदी आहे उहो मूंखे माना हिकिड़ी निराली ऐं हिकिड़े अलॻि मूंखे महसूसु थींदी आहे। त हिन जा माशाल्लाह जेके प्रोग्राम आहिनि ऐं सुबुह वारो जेको प्रोग्राम आहे, माण्हू जॾहिं सुबुह जो निंड मां उथी करे अखि खोले थो पियो ऐं जॾहिं सुबुह मेहरान जे लोगे ते उन्हनि जे नज़र पए थी त सुबुह मेहरान हूंदा आहे। ॾाढो बहितरु प्रोग्राम आहे। ऐं हाणे मां इमरान हैदर खां मैसेज वठंदसि ऐं हू ॿुधाए त हुनखे सुबुह मेहरान जो प्रोग्राम कीअं थो लॻे ऐं को मैसेज ॾियणु चाहे उहो बि हू ॾेई सघे। तमामु ज़बरदस्तु। हूअं त टीवी ते ॾिसंदा हुआसीं, पर अची करे तमामु सुठो लॻो। ऐं डायरेक्टर मुर्तज़ा मजबूर जी तमामु सुठी महिनत ॾिसी ऐं हर माण्हू खे रेस्पॉन्स ॾियण जी शइ ॾिसी तमामु ख़ुशी थी। ऐं असांजो भाउ ख़ालिद जागीरानी
उहो त असां ॾिसंदा था अचूं घणे टाइम खां, जिथे बि हूंदो आहे त मतिलबु इहो न ॾिसंदो आहे त मां किथे आहियां, उहो पंहिंजी महिनत सां लॻो पियो हूंदो आहे। ऐं मैसेज ॾियणु इहो चाहींदुमि त तव्हां पंहिंजे पीउ माउ जो क़दुरु कयो। हिकिड़ो इहो वाहिद रिश्तो आहे जेको अगरि हिकु दफ़ो हथनि मां हलियो वेंदो आहे त ॿीहर न ईंदो आहे। ऐं पंहिंजे उस्तादनि जो क़दुरु कयो। उस्ताद वॾी शइ आहे। जीअं मिसाल ॾींदा आहिनि त उस्ताद पीउ जे बराबरि आहे, इहो मिसाल न आहे, इहा हक़ीक़त आहे। पीउ माउ ॼणे थो पाले न पाए थो, उस्ताद दुनिया में हलण जो, जीअण जो, रोज़गार जो तरीक़ो हर शइ ॾिए थो। अगरि उन उस्ताद जी तव्हां ख़िदमत कंदव, ख़्यालु कंदव त उन जी दुआ ई, भले तव्हां उन सां थोरा ई गॾु हुजो, पर उन जूं अगरि दुआऊं तव्हां सां गॾु हूंदियूं त तव्हां आबाद हूंदो। तव्हांजी ॾाढो सुहिणी ॻाल्हि ॿुधाई ऐं तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम सुबुह में राण में शिरकत कई, इन लाइ तव्हांजा लख थोरा। जीअं त नाज़रीन जेके असांजी भेणूं ॿाहिरि ॾिसी रहिया आहिनि, हाणे असां मोकिलायूं था वरी सुभाणे गॾु, ऐं 5 ॾींहं वरी मां तव्हां सां गॾु ई रहंदसि। हाणे असांखे ॾियो मोकिलाणी सदाईं गॾु। ऐं वेंदे वेंदे नाज़रीन असां इमरान हैदर खे चवंदासीं त पंहिंजे सुहिणे आवाज़ में असांखे कलाम ॿुधाए। जी जी, ही गीत आहे वफ़ा ख़ालिद मेमून, लाड़काने शहर जो तमामु नौजवान सुठो शाइर आहे, मुंहिंजी पसंदि जो शाइर आहे। ही गीत उन्हनि जो सभिनी करण को तोखां सिखे, रोज़ घाव ॾियण को तोखां सिखे, न तो में का सच्चाई आ, तोले रोवण ई अजाई आ, न तो में का सच्चाई आ, तोले रोवण ई अजाई आ। हो तुझी दिल में क्या सुन को आ, तुझी दिल त पत्थर आहे, मूंखे तुझी सारी पइजी वई ख़बर आहे। हो तुझी दिल में क्या सुन को आ, तुझी दिल त पत्थर आहे, मूंखे तुझी सारी हाणे पइजी वई ख़बर आहे। बेवफ़ाई करण को तोखां सिखे, रोज़ घाव ॾियण को तोखां सिखे, न तो में का सच्चाई आ, तोले रोवण ई अजाई आ। हो वफ़ा ख़ालिद में मुण चए, कंहिंसां को न निभाईंदे, मतलब पंहिंजा पूरा करे हर कंहिं सां फिटाईंदे। हो वफ़ा ख़ालिद में मुण चए, कंहिंसां को न निभाईंदे, मतलब पंहिंजा पूरा करे पो सब सां फिटाईंदे। बेवफ़ाई करण को तोखां सिखे, रोज़ घाव ॾियण को तोखां सिखे, न तो में का सच्चाई आ, तोले रोवण ई अजा